रतो देरो खान ॾिसूं था दिलबर शाहिद जी ही रिपोर्ट। रतो देरो तहरीके नफ़ाज़ फ़िक़े जाफ़रिया यूनिट बंगल देरो पारां 27हों सालियानो जश्न ज़हूर सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैह शानदार नमूने सां मल्हायो वियो। प्रोग्राम जो मेहमान ख़ासि सिंध जो मशहूर शाइर अलमदार वफ़ा जवाद हुसैन जाफ़री हो, जॾहिं त ॿियनि महिमाननि में जावेद अहमद मिठाणी, सैयद मुस्तफ़ा रिज़वी, रसूल बख्श शाहानी हुआ। प्रोग्राम ऐं महफ़िल जशन जो ऑर्गेनाइज़र सिंध जो जग मशहूर शाइर अहलबैत अल्ताफ़ मदहोश भुट्टो ऐं तहरीक नफ़ाज़ यूनिट बंगल देरो जा मेंबर ऐं उहिदेदार हुआ। जशन जी महफ़िल में ज़ाकिर अल्लामा ख़िदमत अली कमरानी, ज़ाकिर ज़ुल्फ़कार अली मरकर ने मजलिसूं पढ़ियूं ऐं मशहूर क़सीदा ख़्वाननि सैयद आफ्ताब अली शाह, सैयद अख्तर अब्बास, तारिक सुमरो, अयाज़ धोकी, क़ंबर भट्टी, नज़र सुमरो, अज़ादार हुसैन भुट्टो ऐं सईद अहमद सांगी जशन जी महफ़िल खे क़सीदा ख़्वानी सां रौनक बख़्शी। महफ़िल जी शुरूआत में केक शाई कई वई, जॾहिं महफ़िल जे आख़िर में नंगर न्याज़ पिणु तक़सीम कयो वियो।